साईं असांजे रहबर साईं लतीफ़ सरकार जिन सुर मारीअ खे जे बैतनि खे मादी जा ज़ाहिरी ऐं रूहानी रुखनि में ॻायो बि आहे। ज़ाहिरिन तो उमर बादशाह जो मारीअ खे थर मां अगवा करे दोरी खणी वञी उमरकोट में क़ैद थो करे ऐं मथुसि सभु हाकमानियूं लोभ लालचियूं ज़ोर ज़बरदस्तियूं जा सभु हीला थो हलाए। त हाणे मारी तूं पंहिंजे माइटनि खे विसारे छॾ ऐं मूंसां परणो कर, पटराणी थी हुकुम हलाए हिन सॼी ख़लक ते, ऐं तुंहिंजे बुखियुनि माइटनि वटि रखियो ई छा आहे? ही महल मारियूं सभु तुंहिंजा आहिनि। ऐं मारवी थी जवाबु ॾिएसि त ही हंध भेणियूं हाण साड़ियां सभु ॾेहिनि रे, कुल्ले शयुनि यर्जुन इला असली थी झिॼां झांगियुनि काण, भिरी पंहिंजे भाण पसां मुल्क मली रहियो। अदा उमर, मूंखे तुंहिंजा ही महल मारियूं ज़हर था सम्झण में अचनि, ज़हर था फासजनि। जो मुंहिंजो मुल्क मुंहिंजे वसण में जेकॾहिं हुजे हा त पाण इन्हनि खे बाहि ॾेई साड़े छॾियां। तो मूंसां ज़ुल्म कयो आहे, मूंखे पंहिंजनि खां टोड़े हिते खणी आयो आहीं। तो त क़ुर पाक जी सूरह अल क़सस जी आयत नंबर 88 जेका आहे कुल्ले शयुनि यर्जन इला असली, तो उन जी बि जेका असां भञकड़ी कई आहे, तूं मुनकर थी पियो आहीं। छो त इहा आयत वाज़े तौर ते चवे थी त हर शइ पंहिंजे असलियत ते मोटंदी आहे। ऐं आउं बि पंहिंजे ॾे वतन वासियुनि लाइ ॾींहुं राति पई झिॼां ऐं हंजूं बि हारियां, शाल पंहिंजे वतन ॾे वञा ऐं पंहिंजे वेड़ेचनि जा माॻ वञी ॾिसां। अरे जीअं त हिन बैत में क़ुर पाक जी आयत आई आहे, तंहिं करे वाजिबु थींदो त हिन बैत खे रूहानी रमज़ बि घुरिजे। छाकाणि त सुर मारी ॼण लतीफ़ साईं जे समूरे रसाले जो ख़ुलासो आहे। इन ॻाल्हि खां इनकार नथो करे सघिजे त तसव्वुफ़ जी मूल मतन ऐं मौज़ूअ जो असुल मक़सद ई अरफ़ान नफ़्स, यानी पंहिंजो पाण खे सुञाणणु, ही असल में अलाह ताला जी अलाह ताला अज़्ज़ व जल जिन जे ज़ात खे सुञाणण ताईं पहुचाए थो। क़ुर पाक में आयो आहे त क़ुर जी आयत अल हिजर जी आयत जेका 29 आहे, उन जा लफ़्ज़ आहिनि त ऐं मां अलाह उन इंसान में पंहिंजो ख़ासि ऐं मौजूद रूह फूकियो। साबित कयो त इंसान में थोरी या कुझु पर अलवियत आहे ज़रूरु। ऐं रूह हक़ीक़ी या रूह इलाही, जंहिंखे सूफ़ियनि रूह मोहम्मद जो नालो ॾिनो आहे, जेका हिन ॼाण जी का बि शइ न आहे, पर आलिम क़ुदस या आलिम मलकूती जी जेको या उनजी रूह उतां जो आहे। इन करे हिन बैत जी माना थींदी त जॾहिं रूह पैदा करण खां पोइ अलाह पाक उन्हनि खां अलस्तु बि रब्बिकुम ऐं कालू बला जो मीसाक वरितो, ऐं इंसानी रूहनि जेके जिन में मारी बि शामिल हुई, तिन जा रूह मुसलसल उन खां पोइ हिन दुनिया में जॾहिं आया आहिनि त पंहिंजे असुल माॻ ॾांहुं सरगर्दान आहिनि उन्हनि जी ॻोल्हा लाइ। तंहिं करे हिन बैत में लतीफ़ साईं मारीअ खां चवायो आहे त दुनिया मूंखे नथी वणे, मूंखे पंहिंजनि असुल वतन जे वासियुनि ऐं धणी पाक जी हज़ूर में वञण लाइ उणितुण आहे, जंहिं लाइ मुंहिंजो रूह बेचैन आहे। शाल मुंहिंजी मुलाक़ात मुंहिंजे मालिक सां, मुंहिंजे रूह सां, असली रूह सां थिए, जिते हिन दुनिया में त आउं क़ैद समा आहियां। ये लतीफ़।